मूंखे या सादत हासिल थी आहे त शहीद बच्चू बादशाह शहीद पीर वज़ीर खे जेकॾहिं किताब जो कमु आयो आहे जंहिं ते को किताब मुरतब थियो आहे त उहो अलाह रब्बुल इज़्ज़त मूंखे नसीब कयो जो साईं ख़लीफ़े वरिया फ़क़ीर साईं ऐं जमात जे माण्हुनि जे तवसत सां मूं कमु कयो ऐं 2 सालनि में उहो कमु मुकमल थियो ऐं उहो जेको आहे सो किताब छपी तव्हांजे साम्हूं आहे। अहिड़े तरीक़े सां फ़क़ीर जूं शहादतूं मंसूरन जो ये तमाम वॾा टॉपिक घणो कुछ ॻाल्हाए सघिजे थो पर जे त टाइम मुख़्तसर आहे पाण खे अॻिते वधणो आहे। पाण ख़ासि तौर ते हज़रत पीर साईं सैयद सिबतुल्लाह शाह शहीद अल मारूफ सूरी बादशाह जेको कोट धणी जो फर्ज़ंद हो ऐं नवंबर 1921 में पाण गादीअ ते वेठा। गादीअ ते वेहण खां पोइ ही 12 सालनि जो शहज़ादो अंग्रेज सरकार की हुकूमत अंग्रेजन चारई पासा फिरी ॾिठो त सिंध जा काफ़ी माण्हू जेके मीर हुआ उहे उन जे जागीरुनि ऐं लक़ब वठण में पूरा हुआ पर पगारो त उनखे खंघई कोन थो। अहिड़े नमूने सां अंग्रेज सरकार बि पीसी पगार ते नज़र रखी ऐं पीसी सदार ऐं दरगाह ते असां हिस्ट्री पढ़ण वारा शागिर्द आहियूं ऐं पंहिंजे पाण खे को उस्ताद कोन थो सम्झां। हालांकि मुंहिंजी मास्टर्स तारीख़ में थियल आहे हिस्ट्री में थियल आहे पर बाबा ही सब्जेक्ट वॾा आहिनि ही तारीख़ वॾी आहे हिनखे सम्झणु खपे। तव्हांजूं उमिरियूं गुज़री वेंदियूं ही तारीख़ ख़तमु कोन थींदी। ही जिते पाण मौजूद बीठा आहियूं साईं बहादुर फ़क़ीर लगारी जेकॾहिं इन ते ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइजनि त ही साईं बहादुर फ़क़ीर लगारी दरवेश ही जेके तारीख़ ही दरवेश मिस्कीन अलहलोक माण्हू जेके सोम सलवात या पाबंद हर वक्त मुश्किल जे उन ज़िक्र में पूरा हुजनि इन्हनि जो जेको दौर आहे साईं हिन जो दौर जेको आहे पीर साईं हिज़्बुल्लाह शाह माफ़े धणी इन खां पोइ कोट वारे जे ज़माने में आहे। फ़क़ीर बहादुर फ़क़ीर लगारी होॾां जेको कोट मीर मोहम्मद आहे उते जेको फ़क़ीर मियादाद फ़क़ीर दफ़न आहे उन जो बालको हो उते अक्सर वेंदो रहंदो हो। हितां खां ही फ़क़ीर तारिक दरवेश मिस्कीन माण्हू पैदल पंध सफ़र करे दरगाह ताईं पहुचंदा हुआ। हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुआ जेके हिंदुस्तान खां जैसलमेर खां बीकानेर खां बाड़मेर खां निकिरंदा हुआ थींदा थींदा वेला कटींदा दरूद ऐं सलवात जूं इहे पढ़ंदा वञी दरगाह खे अरोड़ खां रोड़ी खां मथे मटींदा हुआ। ही फ़क़ीर जेके लाड़ खां फ़क़ीर ईंदा हुआ अहिड़नि फ़क़ीर सां गॾिजी करे ही फ़क़ीर अॻिते वेंदा हुआ। चवण जो मक़सदु हिननि माण्हुनि खे सलाम आहे। पोइ जॾहिं पीर साईं कोट धणी बादशाह जो विसाल थियो त पीर साईं जे विसाल जी ख़बर आऊं तव्हांखे छा ॿुधायां। पाण सभिनी जे साम्हूं छठ धणी बादशाह जो विसाल थियो माण्हू उनखे बयान थो करे सघे त पंहिंजी कैफ़ियत छा हुई। इहो पाण ॾठनि सभिनी पाण खे ॾिठो ॿुधो पर जमात जे उन सब्र खे शाबस आहे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं कोट धणी बादशाह जो विसाल थिए थो त हिन फ़क़ीर खे अहिड़ो दिलि में उहो धक लॻे थो जो दुनिया तरक़ अॻे ई न जी थियल हुई हिन दुनिया खे त्यागे दुनिया खे छॾे पंहिंजो खाइण पंहिंजो पीअण पंहिंजो उथण पंहिंजो सुरमा पंहिंजो सींग पंहिंजो हार पंहिंजो सिंगार सभु ख़तमु करे इहे सभु मुराक़बे में हलियो ऐं पोइ जेतिरा ॾींहं हयाती हो चंद ॾींहं उहो पंहिंजे मुराक़बे में ज़िक्र अस्कार में रहियो खाइण पीअण दंग थियो त उन्हनि माण्हुनि खे सव जीअं त ताज़ो हज़रत पीर साईं सैयद सूरी बादशाह जिन जे योम शहादत जो ॾिहाड़ो गुज़रियो आहे ऐं आख़िरी 5 मिंट इन ते मुख़्तस कंदुसि त हज़रत पीर साहिब सूरी बादशाह जॾहिं गादी नशीन वेठो मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो त अंग्रेज सरकार इन जे ख़िलाफ़ ताड़ में रहियो त हिनखे कीअं पंहिंजो बणाइजे। ही पगारो असांजे हथ में हुजे ही पगारो असांजी चाल ते हले पर पगारे जो खून हुसैनियत जो खून करबला जो खून कीअं इहो गवारो करे सघे थो त उन जे
उन्हनि लहकुनि ते लॻे। हालांकि पाण हिस्ट्रीअ में पढ़ियो आहे पीर साईं जे दरगाह खे माना रिस्ट्रिक्ट कयो वियो, पाबंद बणायो वियो। पीर साईं सोरे बादशाह जे लाइ लखनऊ मां हिकिड़ो उस्ताद घुरायो वियो जंहिंजो नालो हो अमलदार शाह, जंहिंखे ज़ोरीअ पीर साईं जो उस्ताद मुक़ररु कयूं। पीर साहिब जो बाबा मूंखे अहिड़े उस्ताद जी ज़रूरत कोन्हे, मूं वटि पंहिंजो दरगाह, मूं वटि पंहिंजो हुज़ूर, मूं वटि पंहिंजी जमात, मूं वटि पंहिंजी तदरीस मौजूद आहे। पर पोइ अंग्रेज़ ढिनो थे त उन्हें शहज़ादे खे पंहिंजे हथ में वठां त जी मुंहिंजी चैन कहिड़ी। अहिड़े नमूने सां तारीख़ में पनो पनो वर्क भरियो पियो आहे त उन पीर साहिब खे माइनरशिप, अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आहे त माइनरशिप, तव्हां नाबालिग आहियो, तव्हां नंढा आहियो, तव्हांजी तरबियत कराईंदासीं। इन मजबूरीअ में पीर साहिब जे मथां उन्हनि माण्हुनि खे उन मड़े छॾी ऐं उन्हनि खे एतिरे क़दुरु जो उन्हनि खे दरगाह जे भरे उन्हनि खे रिहाइश ॾिनी में तव्हां हिते रहो। पीर साईं दिलि सां गवारा कोन कयो, मजबूरी। पोइ चवण जो मक़सदु त पीर साहिब जो ख़ौफ़ जज़्बो अंग्रेज़ ॾिसे पियो। अहिड़ी तरह सां 1921 खां वठी 1928 ताईं ए जेके सिंध में जेके वाक़िया थिया, को किथे धाड़ो पियो लॻे, को किथे माण्हू पियो मारिजे, किथे को फुर पई थिए, किथे को मसालो पियो थिए, तव्हां अकाउंट ठाहींदा वञो, उहो अकाउंट कंहिंजे नाले आख़िर में लिखियो पियो आहे। 250 खां वधीक केस हुआ जेके हुननि